सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिकु मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमा सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सॼणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सामीन रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां सभिनी खे भलीकार। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली नवाज़ आरी सर। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन जग मशहूर प्रोग्राम ॾाप जा ॾस में असां हर भेरे किन अहम लेखकनि, किन अहम किरदारनि सां अव्हांखे रोशनास कराईंदा रहिया आहियूं। हीउ सिलसिलो सिंधी अदब में औरतुनि जो हिसो, जंहिं हिसे में असां वटि असांजी सॼी सिंध में थोरे सिंध खां ॿाहिरि रहंदड़ असांजे केतिरनि ई सिंधियाणियुनि पंहिंजो अदबी कार्ज साम्हूं आंदो आहे। किन शाइरी कई आहे, किन तहक़ीक़ कई आहे, किन तनक़ीद ते लिखियो आहे, किन कहाणियूं लिखियूं, किन अफ़साना लिखिया, किन नाविल लिखिया। असां कोशिशि कई आहे त उन्हनि सभिनी जे इल्मी अदबी पोरे खे साइड़े समेटे अवां ताईं पहुचायूं त जीअं अवां पंहिंजी सिंध जे हिननि भाग भरियनि, समाजड़ियुनि, साझावंद सिंधियाणियुनि जे कम खां, उन्हनि जे कार्ज खां वाक़ुफ़ु थी सघो। असां हर हफ़्ते किन बि ॿिनि टिनि लेखकाउनि जो तारीफ़ अवां जे अॻियां पेश कंदा रहिया आहियूं। असांजे अॼोके हिन प्रोग्राम जूं जेके ॿ शाइराऊं आहिनि, कहाणीकाराऊं आहिनि, से आहिनि हिकिड़ी आहे रियाना चन्नर, जेका सिंधी ॿोली जी नामवर शाइरा रुखसाना प्रीत जी नंढी भेण आहे। ऐं असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी ॿी जेका लेखिका आहे, कहाणीकार आहे, शाइरा आहे, मुहक़क़ आहे, नक़ाद आहे, सा आहे डॉक्टर रियाना नज़ीर। डॉक्टर रियाना नज़ीर PhD कई आहे। नजम अब्बासी जे कहाणियुनि ते हुन PhD कई आहे ऐं तमामु हिकिड़ो सुठो जेको तहक़ीक़ी मक़ालो लिखियो आहे। ही इरफाना मल्हा जी भेण आहे ऐं मौजूदा वक़्त में कहाणी जे हवाले सां निहायती बारिकबीनी सां, निहायती वक़्ताइतो तसलसल सां कहाणियूं लिखंदी रहे थी। सभ खां पहिरीं अवां जे साम्हूं पेश कंदसि असांजे नई टहीअ जी ख़ूबसूरत शाइरा रियाना चन्नर जो तारीफ़, जंहिंखे आऊं मौजूदा दौर जी बाग़ी शाइरा सॾींदो आहियां। रियाना जो ई हिकिड़ो नसरी नज़म आहे, दाणू दाणू दाणे दाणे ते अगरि खाइण वारे जो नालो लिखियलु आहे त पोइ तुंहिंजे ऐं मुंहिंजे हिसे जा दाणा काॾे विया। सिंध जे ख़ूबसूरत एहसासनि वारी शाइरा रियाना चन्नर 18 मार्च 1970 ईस्वी ते हैदराबाद जे हिकु इल्मी घराणे में जनमु वरितो।
संदसि वालिद मोहम्मद सिद्दीक चन्नड़ असिस्टेंट प्रोफेसर इकोनॉमिक्स रही चुको आहे ऐं संदसि वालिदा पनाह खातूं बि बाशऊर ऐं सुघड़ औरत आहे। हिन जी वॾी भेण डॉक्टर रुखसाना प्रीत बि मञियल शाइरा आहे। हिन इब्तिदाई तालीम गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल गरीबाबाद नवाबशाह मां मैट्रिक गवर्नमेंट गर्ल्स हाई स्कूल नवाबशाह 1985 ईस्वी, इंटर गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवाबशाह मां 1987 ईस्वी, सिंध यूनिवर्सिटी जामशोरो 1991, BSc ऑनर्स मैथमेटिक्स सिंध यूनिवर्सिटी जामशोरो 1991 ईस्वी, MSc ऑनर्स मैथमेटिक्स सिंध यूनिवर्सिटी जामशोरो 1992 ईस्वी में हाणे हिन वक़्तु सिंध यूनिवर्सिटी मां MPhil करे रही आहे। संदसि मकाले जो उनवान ज़िले हैदराबाद जी ॿारहाड़ीअ जे नियाणियुनि जी तालीम जा समाजी ऐं मुआशी मसइला आहे। रियाना पंहिंजी अमली ज़िंदगीअ जो आगाज़ 1996 ईस्वी में बतौर सब्जेक्ट स्पेशलिस्ट कयो। पाण हिन वक़्तु CMC बॉइज़ हायर सेकेंडरी स्कूल कराचीअ में असिस्टेंट प्रोफेसर जी हैसियत सां ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रही आहे। उहा अणविरत ऐं महिनतकश ख़ातून आहे। उहा नौकिरी बि करे थी, समाजी कमनि में बि सरगर्मीअ सां हिसो वठंदी रहे थी, मकाला मज़मून बि लिखे थी, शाइरी जहिड़े ॾुखे रस्ते जा पंध बि करे थी। हिन लिखण जी शुरूआति 2003 ईस्वी खां कई। संदसि पहिरीं तख़लीक़ नज़म इबरत मैगज़ीन में छपियो। उन बाद हिन जूं लिखणियूं ॿियनि रिसालनि ऐं अख़बारनि में छपजणु लॻियूं ऐं थोरे अरसे में हिन मञता माणी। नई टईअ जी हिन नौजवान लेखिका नसर तोड़े नज़म ॿिन्हीअ में हिकु वक़्तु भरपूर निभा करे रही आहे। जेतोणीकि नसर में बि लिखियो आहे, करंट अफेयर ते केतिरा ई मज़मून सिंध या मुख़्तलिफ़ अख़बारनि में छपिजी चुका आहिनि, पर हू बुनियादी तौरु शाइरा आहे ऐं हुनजी अदबी सुञाणप बि शाइरा वारी आहे। ऐं संदसि शाइरी सिंध जे केतिरनि अख़बारनि रिसालनि जी ज़ीनत बणिजंदी रहे थी। हू रोशन ख़्याल लेखिका आहे। हुनजे लिखणनि जो मावर सिंधी समाज आहे ऐं हिन समाजी अणबराबरी, मतभेद रवैयनि, मज़हबी इंता पसंदीअ जी पंहिंजी शाइरीअ में निंदा कई आहे। हिन जी शाइरीअ में भले गुलनि ऐं पोपटनि जूं ॻाल्हियूं न आहिनि, पर हिन जी शाइरीअ में हिन दर्दमंदे देश जी गांह जो पराॾो ज़रूरु आहे। हिन जी शाइरीअ में ख़ुदा जी ज़ात जो पिरतवो भले न आहे, पर हिन जी शाइरीअ में पेट बुकायल ॿार जे माउ जा अहसास केतिल ज़रूरु आहिनि। अहिड़ा अहसास जंहिंजा सबूरा रंग फिका थी वियल ॾिसनि था, जिन खे को बि नाव नथो ॾेई सघिजे। उहे शाइरीअ में अञा मासूम ॿार वांगुरु पतकड़ियूं विखूं खणी रही आहे, पर हुनजे तख़यलाती ज़हन में अणखुट मुशाहिदा आहिनि ऐं हिन उन्हनि मुशाहिदनि खे जंहिं अंदाज़ सां कलम जी नोक में समाए कागर कारा कया आहिनि, इहो डिक्शन तोड़े असलूब हर शाइर जे हिसे में नथो अची सघे। हुन वटि वॾे में वॾी ॻाल्हि मुख़्तसर लफ़्ज़नि में करण जो हुनर आहे ऐं हुनजे संगतराश हथनि ज़िंदगीअ जे फिकनि रंगनि में ख़ूबसूरत रंग भरिया आहिनि ऐं केतिरनि मासूम अखड़ियुनि जे पिंबड़ियुनि में तरी आयल लुड़कनि खे शाइरीअ जे वसी कैनवास में समाए हिकु केॾारे खे जनमु ॾिनो आहे, जेको हिन धरतीअ जो केॾारो आहे, जेको हिन धरतीअ जे मेरनि लतनि में मिलबोस ॿारनि जे अमड़ियुनि जो केॾारो आहे। संदसि हिकु नज़म इसम आम जो हिकु बंदि हिते ॾिजे थो। नज़म आहे इसम आम। इसम आम, असां इसम आम आहियूं। असांजी सिफ़त बुख, बेरोज़गारी, लाचारी, मजबूरी, असांजा फल, मज़दूरी, हारपो ऐं इहो ई असांजो जियापो। असां इसम आम आहियूं। इसम आम जी सिफ़त निहायती मुनफ़रद, निराली ऐं नवाण ते ॿधल आहे। हिन जा समूरा ख़्याल सिंध जे आम माण्हूअ जे इर्द गिर्द घुमनि था। बुख, बेरोज़गारी, लाचारी, मजबूरी, बेवसी हिन जी शाइरीअ जा हक़ीक़ी किरदार आहिनि। हिन वधि खां वधि आज़ाद नज़म लिखिया आहिनि ऐं हिन आज़ाद नज़म में केतिरा ई तजुर्बा करे नवां लाड़ा मुतरफ़ कया आहिनि, जंहिंजो मिसाल सिंध ही नज़म ममता आहे। ममता छा आहे? ममता हिकु सुहिणो मन मोहिणो जेल आहे, जंहिंजा सिपाही चिलविला चिलविला ॿारड़ा आहिनि। जेलर जीवन साथी आहे ऐं आला ऑफिसर पूरो समाज आहे। हिन नज़म में न रुगो नवाण आहे, पर हिन नज़म खे जंहिं तुर्स ते लिखियो वियो आहे सो सच आर्ट लॻे थो।
छाकाणि जो हिकु लफ़्ज़ ममता में पूरे समाज खे समाइण हर कंहिंजे वस में न आहे हुजे। ममता जेल सिपाही चिलवला ॿारड़ा जेलर जीवन ऐं समाज ही केतिरियूं ई कहाणियूं आहिनि जेके असांजी हिन शाइरा वॾी महारत सां हिकिड़े नज़म में समाए छॾियूं आहिनि। अहिड़ो ख़्यालु हिकु आर्टिस्ट जो थी सघे थो ऐं जेको शाइर अहिड़ी मंज़रनिगारी करे त उनजी कला खे चार चंद लॻी था वञनि। अञा बि संदसि सोच जी उॾार नज़म मां उभरी आयल थी ॾिसे। शाबस आहे पाक पना थोरो जे हेॾे होॾे थियनि था, पाक पना थोरो जे हेॾे होॾे थियनि था, फतवाऊं अची वञनि थियूं ऐं सेसियूं लही वञनि थियूं, फतवाऊं अची वञनि थियूं ऐं सेसियूं लही वञनि थियूं, मुंहिंजे मुक़दर जो तक़दस पायमाल थियो ऐं इबादत गाह अंदरि न धरती धुॾी न आसमान लिरज़ियो, ख़ुदा तुंहिंजी गहरी निंड खे शाबस आहे ऐं शराब साम्हूं रखे शरीयत सम्झाइण वारनि जी गहरी सोच खे बि शाबस आहे ऐं शराब साम्हूं रखी शरीयत सम्झाइण वारनि जी गहरी सोच खे बि शाबस आहे। हिन जो ई नज़म हिकु सोच ते ॿधल आहे जेका रोशन ख़्यालीअ जी सोच आहे ऐं रोशन ख़्यालीअ जो नारो अंदरि सूफ़ियुनि खे बि मुलनि 22 जा लक़ब ॾिना आहिनि। पर छो ख़ुदा जी त पूरी काइनात ते नज़र हूंदी आहे, हिन जे हुकम खां सवाइ त पन बि नथो चुरे सघे। कोई मुला पिंडत कीअं था फतवाऊं जारी कनि, कीअं था मासूम नियाणियुनि जा मज़हब मटिजनि, कीअं थियूं टिड़ंदड़ कलियूं कुमाइजनि, कीअं था ख्वाब चिचरजनि ऐं जे सभु कुझु उन ई ख़ुदा जो हुकुम सां थिए पियो त पोइ उन खां पुछण जो हक़ आम माण्हूअ खे भले न हुजे पर हिकु शाइर खे ज़रूरु हुजणु घुरिजे। छो त शाइर क़ौम जो सूंहों हूंदो आहे ऐं जे सूंहों ई भुलियल हूंदो त कीअं राह ॾसींदो। बयाना जी समूरी शाइरी बाज ॼिदनि जहिड़ी आहे, उनजी शाइरीअ में बग़ावत जो अनसर नुमाया आहे, उनजे तख़यल जी उॾाम इन समाज जी सोच खां मख़बरी आहे, छाकाणि जो उहो लिखे थी जेको उनजो ज़हन क़बूल करे थो ऐं जेकी ॻाल्हियूं उनजे मुशाहिदे में अचनि थियूं उन्हनि खे ई उहो कलमबंद करे थी ऐं शाइरीअ जो वेस पाराए थी। हिन शाइरीअ खां अलावा ॿुधी ऐं मैथमेटिक्स जे हवाले सां केतिरा ई मकाला लिखिया आहिनि जेके मुख़्तलिफ़ तहक़ीक़ी रिसालनि में छपजंदा रहनि था। संदसि शाइरीअ जो किताब छपाई जे मरहले में आहे जेको जॾहिं बि पढ़ंदड़नि जे हथनि ताईं पहुतो त आउं यकीन सां चवां थो त हर पढ़ंदड़ हिन शाइरा खे मुनफ़रद शाइरा जो नाओ ॾींदो। बयाना चंदड़ सिंध समेत पूरे मुल्क जे मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में सब्जेक्ट स्पेशलिस्ट जी हैसियत सां मैथमेटिक्स जे हवाले सां मकाला पेश करे आई आहे। इस्लामाबाद में बि सिंध टेक्स्ट बुक बोर्ड दर्सी किताबनि जी ॿोली इन्हनि ते जेको ब्यूरो ऑफ करिकुलम जे प्रोग्रामनि में बि शरीक थींदी रहे थी। माज़ीअ में सिंधी लैंग्वेज अथॉरिटी दर्सी किताबनि जी ॿोली ते हिकिड़ो सेमिनार करायो हो, उन में बि हिन शाहकार पेपर पढ़ियो जेको पेपर बाद में ॿोली जर्नल में बि शाया थियो ऐं हुनजी तमामु वॾी साराह थी हुई। उन खां अलावा हिन मुख़्तलिफ़ अख़बारनि खे इंटरव्यू बि ॾिना आहिनि, उहे इंटरव्यू बि संदसि अंदरि चया आहिनि ऐं सम्झां थो त जेकॾहिं उन्हनि इंटरव्यूअनि खे अहिड़े किताबी सूरत में आणिजे तॾहिं बि उहे हिकिड़ो असांजे अदब में सुठो वाधारो ॾेई सघनि था। मौजूदु सामाईन हिन बि असांजे अॼोके हिन प्रोग्राम जी ख़ूबसूरत शाइरा रियाना चनड़ ऐं असांजे हिन अॼोके नशस्त जी जेका ॿी लेखिका आहे कहाणीकार आहे मोक़ आहे नक़ाद आहे डॉक्टर रियाना नज़ीर। पिता जी हिकु छोकिरी डॉक्टर रियाना नज़ीर ऐं सभ खां पहिरीं ज़ुल्फ़कार आले पोते जूं लिखितूं पंहिंजे समाज ताईं पहुचाईंदुसि। अहिड़ो अदब जेको फ़र्द जे पंहिंजे अंदरि इन थियल समाज फितरत जे समूरे तानी पेटे जे हर धागे खे छुहंदड़ हुजे, उहो जेकॾहिं कंहिं औरत जो तख़लीक़ थियल आहे त हुन में हुसन सूं दर्द ज़िंदगी प्यार ऐं पाण अर्पण जो जज़्बो अञा वाधू हुजे थो। उनजी तासीर बेमिसाल हुजे थी
उनजो हिकु सबबु आउं ज़ाती तौर ते सम्झां थो त हीअ आहे इंसान ज़ात में फितरी तख़लीक़ी सघ यानी तिबई तख़लीक़ी आर्ट कुदरत औरत खे ख़लक़ियो आहे। औरत पंहिंजे रूह ऐं जिस्म मां हिकु ॿिए जिस्म खे तख़लीक़ करण जी सघ रखे थी। उन जहिड़ो हुसन जमालियात ऐं हिसासपणो कुदरत खे ॿिए साह वारे खे न आहे ॾिनो। ऐं ज़ुल्फ़कार जे मथी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कंदे इहो चवंदुसि औरत हर रूप में हिकु तख़लीक़कारी आहे, कोई उहो अदब हुजे, आर्ट हुजे, ज़राइत हुजे या हुनर। औरत जे हथ में तख़लीक़ जा जवार हूंदा आहिनि ऐं जॾहिं उहा कलम खणी पंहिंजे जज़्बनि जो इज़हार करे थी त उन में हुनजो पंहिंजो वजूद अज़ ख़ुदि समाइजी वेंदो आहे। असांजी सिंधी ॿोलीअ जी ख़ूबसूरत लेखिका डॉक्टर रियाना नज़ीर जे कहाणियुनि खे पढ़ंदे मूं इहा ॻाल्हि चिटी महसूसु कई आहे त हिन जे कहाणियुनि में हक़ीक़ी आर्ट समायल आहे, जंहिंमें संदसि अंदर जा अहसास, क़ौमी जागरता ऐं पंहिंजे माण्हुनि ॾांहुं मोहबत वारो अंसर नुमाया नज़र अचे थो। सिंधी ॿोलीअ जी नाले वारी कहाणीकार मौक़िफ़ नक़ाद रियाना नज़ीर 8 जनवरी 1971 ईस्वी ते सीता नंढी ज़िले दादूअ में जनमु वरितो। शुरूआती तालीम ॻोठ जे प्राइमरी स्कूल मां मैट्रिक रहमानी नगर मां पास कयईं। उन दौरान संदसि शादी थी, पर संदसि घर वारो जेको संदसि सौट आहे कंहिंसां ॾिठे पढ़ण लाइ उत्साहींदो रहियो। अहिड़ी रीति इन तालीम खे जारी रखंदे डॉक्टरेट जी डिग्री हासिलु कई। डॉक्टरेट लाइ लिखियल संदसि मकाले जो उनवान नजम अब्बासीअ जे कहाणियुनि जो समाजी कार्ज आहे ऐं नजम जे कहाणियुनि बाबति उहा लिखे थी। नजम अब्बासी सिंधियत जे फ़िक्र ऐं सिंधी ॿोलीअ जी तारीख़ी हैसियत उजागर करण लाइ पंहिंजे कहाणियुनि ज़रिए जेका शौरी असर कई उहा कॾहिं बि विसारे कोन सघंदी। न सिर्फ़ु एतिरो पर हुन सिंधी समाज मां पुराणियुनि मुदेखार जे रीतनि, रस्मनि ऐं जुर्तूं, मज़हबी अक़ीदनि जे न सिर्फ़ु निंदा कई, गॾोगॾु नए साइंसी ऐं अक़ली बुनियाद ते पंहिंजे पढ़ंदड़नि खे नई तरक़ी पसंदि सोच पिणु ॾिनी। नजम अब्बासी वाकई सिंध जो इनकलाबी किरदार थी गुज़रियो आहे, जंहिं पंहिंजे कहाणियुनि वसीले सिंध जी हक़ीक़ी नुमाइंदगी कई ऐं केतिरा ई नवां लाड़ा मुतारफ़ कराइण सां गॾु नई सोच पिणु ॾिनी। डॉक्टर रियाना नज़ीर नजम अब्बासी ऐं शेख हयाज़ जे कहाणियुनि जी भेट कंदे शेख हयाज़ बहैसियत हिकु अफ़साना निगार में लिखियो आहे त शेख हयाज़ जे हिकु कामयाबु कहाणीकार जो सबूत उहो बि आहे त हुन पंहिंजे हमअसरनि ऐं पोयरनि ते असरु विधो आहे। उन्हनि मां हिकु मिसाल नजम अब्बासी जो आहे। हवालो तिबाई मेरान 2011। हिन पंहिंजे अमली ज़िंदगी जी शुरूआति 10 नवंबर 1990 ईस्वी खां बतौर उस्ताद कई खां हिन वक़्तु LMC स्कूल जामशोरे में ज़िम्मेवारियूं अंजाम ॾेई रही आहे। रियाना नज़ीर लिखण जी शुरूआति स्कूली दौर खां कई। नंढे हूंदे खे ड्रामा ॾिसण जो शौक़ु हूंदो हो ऐं हू ड्रामनि खे एतिरी गहराईअ सां ॾिसंदी हुई जो उन्हनि ड्रामनि जे किरदारनि ऐं फ़नी ऐं फ़िक्री पासनि ते बारीक दिनीअ सां ॻाल्हाए वठंदी हुई। अहिड़ीअ तरह इस्लाही तनक़ीद कंदे हिन कहाणियूं लिखणु शुरू कयूं। संदसि पहिरीं कहाणी बिना उनवान जे नाले सां माहवार सरतूं में छपी। ॿी कहाणी राणी जे नाले सां लिखियईं, जेका माहवार सरतूं सितंबर 2006 ईस्वी में छपी, जंहिंखे सॼी सिंध भरपूर मञता मिली। ऐं हिंदुस्तान जे जग मशहूर अदीब डॉक्टर मोतीलाल जोतवानी तमामु घणी तारीफ़ कई। अहिड़े उत्साह मिलण खां पोइ हिन मुसलसिल कहाणियूं लिखणु शुरू कयूं, जेके सरतियूं, मेराण ऐं ॿिनि रिसालनि में छपजी मञता माणे चुकियूं आहिनि। संदसि ॿियनि कहाणियुनि में मिस ऐं मोबाइल, अंदर में इब्लीस, शाहकार कहाणियूं चई सघजनि थियूं। डॉक्टर रियाना जे कहाणियुनि जा लफ़्ज़ किरदार आम आहिनि, पर संदसि कहाणियुनि जो माहौल बि सिंधी समाज मां वरितलु आहे। संदसि मुशाहिदो बि ख़ुदि ॾिसिजे थो। हूअं बि कहाणी लिखण लाइ जेतिरी ज़रूरत मुताले जी हूंदी आहे, उनखां वधीक मुशाहिदे जी हूंदी आहे। हिन जो मुतालो बि वसी आहे ऐं हिन उर्दू तोड़े सिंधीअ जे चङनि ख़ासनि लेखकनि खे पढ़ियो आहे ऐं हुननि खां उत्साह वरितो आहे, जिन में कुरतुल हैदर, असमत चौपाई, कृष्ण चंद्र, मुंशी प्रेमचंद, मोहन कल्पना, साईं जीएम सैद ऐं आज़ाद सलीम अलाला अहम आहिनि। हूअं त संदसि तख़लीक़ी तोड़े तहक़ीक़ी कमु घणो आहे, जंहिं ते तफ़सील सां लिखण जी ज़रूरत आहे,
पर आउं हिते संदसि कुझु कहाणियुनि जो जाइज़ो पेश कयां थो जंहिंमां अंदाज़ो थींदो त संदसि कहाणियुनि में सिंधी समाज जी कहिड़ी अकाशी थियल आहे ऐं असांजे समाज में गुरबत बेबसी लाचारीअ सां गॾु अॼु जे हिन जदीद दौर में बि पुराणियूं फिरसुदा रस्मूं कोरीअड़ी जे ॼार वांगुरु मौजूदु आहिनि। संदसि कहाणी राणी हिकु अहिड़ी औरत जी दर्द कथा आहे जेका फ़क़्ति नाले जी राणी आहे। बाक़ी संदसि ज़िंदगीअ में कॾहिं को तणाउ वाओ ई न लॻो अथसि। हू हिकु बेवस औरत आहे जेके संदसि पीउ जुआ में हारायो हो ऐं हिकु ॿिए जुआरीअ खटियो हो। जंहिं वटि संदसि अहमियत ॿार पैदा थियण वारी मशीन जेतिरी हुई ऐं पोइ जॾहिं उहो गुज़ारे वियो हो त उन्हनि ॿारनि जो बोझ भत छॾे वियो हो। जिन जे पेट पूॼा लाइ हिन केतिरा जतन कया हुआ ऐं आख़िर में नंढड़े पुट जी ज़िंदगी दान करण खां पोइ बि हू कर्ज़दार ई रही हुई। हिन कहाणीअ जो क्लाइमेक्स एतिरो त ॾुखोईंदड़ आहे जो पढ़ंदड़ जे हीअं में हथ भॼी था वञनि। जेॾी महिल लाश खणे दफ़नाइण लाइ वञी रहिया हुआ ओॾी महिल ओड़े पाड़े वारियूं मायूं रोअण लॻियूं ऐं पार कढणु लॻियूं त राणी चुपचाप भित खे टेक ॾेई वेठी हुई ॼण त अंदर में मुतमइन थी वई त हाणे हू अलाह जे घर में महफ़ूज़ आहे, जिते न हू सुठे खाधे लाइ सिकंदो, न स्कूल वञण लाइ दुआऊं कंदो, न को बीमार थींदो, न वरी मूंखे हाणे हुन लाइ बचियल ॿोड़ ऐं मानी खणणा पवंदा, न ही लाचार ऐं मजबूर कम ते वेंदी कम ते, पर कम ते त वरी बि वञणो पवंदो छो त अञा कर्ज़ु पूरो कोन थियो आहे ऐं कर्ज़ु खाइण हिन जे ज़मीर जो मौत हो जेको हिनखे हरगिज़ क़बूल न हो। हीअ कहाणी जेतोणीकि बेवसी खे मातम कंदड़ आहे पर हिन कहाणीअ में जंहिं ख़ुददारी खे साम्हूं आंदो वियो आहे सो ख़ुदगर्ज़ माण्हुनि जे मुंहं ते चमाट बराबरि आहे। राणी जेका ग़रीब हुई पर कर्ज़ु खाइण हिन जे ज़मीर जो मौत हो, अहिड़ी रीति संदसि ॿी कहाणी मिस ऐं मोबाइल बि समाज में वधंदड़ हिकु लाड़े जी निंदा कंदड़ आहे। छाकाणि जो उस्ताद पैगंबरी पेशो आहे ऐं मौजूदा दौर में जॾहिं खां मोबाइल कल्चर वधियो आहे त मिसूं ॿारनि खे पढ़ाइण जे बदिरां सॼो ॾींहुं मोबाइल मैसेज बाबति ई कचहरनि में मशहूरु हूंदियूं आहिनि। डॉक्टर रियाना हिकु औरत हुअण नाते ऐं हिकु उस्ताद हुअण नाते वॾी ख़बरदारी सां अॼु जी टीचर औरतुनि खे हिकु उस्ताद जी ज़िम्मेवारी जो अहसासु ॾियारियो आहे। रियाना जी कहाणी अंदरि में इब्लीस हिकु छिकाईंदड़ कहाणी आहे। हिन कहाणीअ जी नायका जेका जदीद सोच रखंदड़ मॉडर्न सोसाइटीअ सां तालुक़ु रखे थी, पर जॾहिं हुनजी शादी थिए थी ऐं उहा जे नए घर में परिणिजी वञे थी त उहा बि हालतुनि जो शिकार थी जली पीरनि जे वर चढ़ी पंहिंजी इज़त विञाए वेहे थी। हीअ कहाणी हिकु आम नासूर सां ध्यानु टिकाए थी जेको असांजे समाज खे अञा ताईं जान छॾण लाइ तयारु न आहे। डॉक्टर रियाना नज़ीर मौजूदा दौर जे अहम कहाणीकार ऐं नक़ाद आहे। हिन ॿियूं बि केतिरियूं कहाणियूं लिखियूं ऐं केतिरा ई मकाला छपिजी चुका आहिनि ऐं हिन मुख़्तलिफ़ अख़बारनि में तइलीम जे मसइले ते लातादाद कालम पिण लिखिया आहिनि जेके पिण वक़्त जी ज़रूरत महसूसु कनि था। उन खां अलावा हिन शाइरी बि कई आहे। संदसि हिकु नज़म सीता जी छोकिरी जो हिकु बंदि अवां सां बंदि करियां थो। सीता संदसि ॻोठ जो नालो आहे ऐं सीता जी छोकिरी भितनि ते तस्वीरूं ठाहिण डाहिण निमनि जे चारियुनि में लुॾण किरण उथण जगमग जगमग चंद सितारा हुनजा नंढड़ा ख्वाब हुआ सारा। पर हिकु ॾींहुं छा थी वियो, नंढड़ी छोकिरी वॾड़ी कई वई, शींहं कुल्हे ते चाढ़ी वई, ख़वाबनि ख़यालनि जज़्बनि खे हिकु तेज़ वहकिरो लोड़े वियो, ज़िंदगी रुख मोड़े वई, दरंदगी खिलीअ चयो मां तुंहिंजो हाणे मुक़दर आं, गुलनि सां तूं घणो खेॾे, हवा में तूं घणो झूमे, हाणे तोखे लुछणो आहे मूर न तोखे ॾिसणो आहे, तुंहिंजा सारा ख़्वाब ॾेई विया तो वारीअ जो कोट अॾियो हो, उनखे हवा उॾाए वई, जंहिं सोभ ॾिनी रीतनि रस्मनि खे ऐं ज़िंदगीअ खे रुआरे वई। पर सीता जी छोकिरी अॼु बि साह खणे पई, हर रोज़ बुरे हर रोज़ ठहे, पर वारीअ जा घर ठाहे पई, पर वारीअ जा घर ठाहे पई। हीअ रियाना जो तमामु ख़ूबसूरत नज़म आहे जेको ख़ुदि जी अकासी करे थो ऐं रियाना हिकु उस्ताद जी हैसियत सां फ़र्ज़ शुनास आहे त हिकु लेखिका तौर बि निबाह कंदी अचे
पाण हिन वक़्तु हैदराबाद में रिहाइश पज़ीर आहे। मुंहिंजो सामीन ही असांजी डॉक्टर रियाना नज़ीर ऐं ॿी असांजी रियाना चनड़ ॿिन्ही जूं तकलीफ़ूं जो तारफ़ अव्हांजे अॻियां पेश कयो वियो। हाणे अव्हां ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजे मेज़बान अली नवाज़ आरिफ़ सर खे ॾींदा इजाज़त। सिंध सलामत, साथ सलामत। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन